अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। सक़रंड में तालीमी सेमिनार शागردن ऐं شاگردياڻين में तकरीरी मुक़ाबला शागردن पारां टेबलोज पेश करे हाज़रीन खां ख़ूब दाद वसूल कयो। उन मौक़े ते फन आर्ट पेंटिंग्स ठाहण जा मुक़ाबला पिण थी गुज़रिया। صوفياڻي محفل सां गॾु موجوده ملڪي صورتحال ते सेमिनार पिण थी गुज़रियो। सेमिनार में सियासी समाजी अॻवाणन पारां वॾे अंग में शिरकत कई वई, जॾहिं त सेमिनार सक़रंड जे ATI कॉलेज हॉल में 23 मार्च जे सिलसिले में NPCIH जे मेज़बानी हेठि थी गुज़रियो। सेमिनार खे डॉक्टर गुलाम हैदर मेमण ख़िताब कंदे चयो त असांजे मुल्क में मेरिट जी लताड़ थी रही आहे। नौजवान करप्शन खे रोकण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। डॉक्टर यूसुफ दैरी चयो त हुक्मरान सिर्फ़ पंहिंजा मुफ़ाद हासिल करे रहिया आहिनि। ATI कॉलेज जे प्रिंसिपल मोहम्मद यूसुफ चना चयो त असांजे ॿारनि में वॾो टैलेंट मौजूदु आहे। असांजे मुल्क जो रोशन मुस्तक़बिल ॿारनि जे हथनि में आहे। डॉक्टर अब्दुल्ला रिंद चयो त हिकु साज़िश तहत असांजे मुल्क में हुक्मराननि तरफ़ां अवाम खे पाण में विढ़ायो पियो वञे। कॾहिं चवनि था त औरत जी हुक्मरानी हराम आहे, अॼु पंहिंजे मक़सद ख़ातिर उन्हनि सां गॾु वेठल आहिनि। उन मौक़े ते डॉक्टर अब्दुल्ला, गुलाम रसूल कीरियो, यासीन कीरियो, अली शेर, तारिक राजड़, इसाक चांडियो, सक़रंड प्रेस क्लब जे अॻूणे सदर ऐं सीनियर सहाफ़ी काज़ी जावेद सनाई, मसूद उमराणी, कुर्बान उमराणी ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त सूफ़ी रागी पीरल प्यासी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे वाई ॿुधाई। उन मौक़े ते शागिर्दन अदील कीरियो, किरन, अब्दुल वहीद सूमरो ऐं ॿियनि खे बहितरीन पेंटिंग्स ठाहण ते एवार्ड ऐं तहरीफ़ी सर्टिफिकेट ॾिना विया।